हुन मुंहिंजी अकेलाई ते रात बि चंड चथरूं करे तुंहिंजे बारे में पुछियो। हा हुन मुंहिंजी अकेलाई ते रात बि चंड चथरूं करे तुंहिंजे बारे में पुछियो ऐं आउं उदास थी चंड में बि तोखे ई ॻोल्हींदो रहिजी वियुसि। सितारा आसमान जी चादर ते तुंहिंजे नक जी फुली जियां चमकी रहिया हुआ। असुर वेल कोयल बि तुंहिंजा ई किसा पे ॻाया, बाख बि तुंहिंजे बदन जियां भाकुरनि में भरियल बांवरे अहसास जहिड़ी पे लॻी। ऐं पोपट गुलनि सां ई प्यार विरहाए रहिया आहिनि जीअं मुंहिंजा चप तुंहिंजे गलनि सां के गहरियल ॻाल्हियूं कंदा हुआ। ऐं तूं उहो सूंहं जो किताबु लॻंदी हुई जंहिंजा वर्क बि आऊं चुमिन जे आङुरियुनि सां वराईंदो हुउसि। अॼु उन विछड़ी वियल चुमीअ जे दर्द जो कसम हीअं जी सारी हालत ज़ख़म ज़ख़म थी पई आहे, पर पोइ बि आस इंतज़ारी जो आसमान बणियल आहे त तूं उन आसमान में हिकु ॾींहुं ज़रूरु चंड थी उभरणी आई। हा चंड थी उभरणी आई।